من قبلو إن كانوا من قبل لفي ضلال مبين آمنت بالله صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين वसन ऐं वेहसन दिहाड़ी ॾिसण लाइ वसन ऐं वेहसन दिहाड़ी ॾिसण लाइ ॾिसी ॾिसी आयूं तब तलाशूं कन्ने ड्राप्यो नंढापन पसण मजा पिरीअ जे अल्लाह उहे आणे अल्लाह उहे आणे या निज असां खे ओ नहीं से सारी दे सिजन लहे तकी दे तनकाणे जिन सां रूह रेहान से वाली करवे जड़ा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम बाबरकत महफिल में शरीक मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ए प्यारी जमात सगोरी ये अल्लाह से जो फजल करम आ रब करीम अज असां के तवां के पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद जे ॿुधण लाइ चूंडियो आ पंहिंजे मर्ज़ी असां को न अची सघंदो आ ये ताक़त बि मिलंदी आ त तौफ़ीक़ बि मिलंदी आ अल्लाह से पंहिंजो फज़ल कयो करम कयो जो आया हूँ वेठा हूँ ऐं कुछ वठण आया हूँ हिननि कचहरनि मां हिननि गॾजाणनि मां जेका शइ असांखे पहुचण सां शुरूअ में मिलंदी आहे उन जो नालो सुकून आहे इत्मीनान आहे वेहण सां इंसान तबियतन जिस्मानी लिहाज़ खां वो रिलैक्स थी वेंदो उनजी तबियत में सुकून मिलंदो इत्मीनान मिलंदो वक्ती तौर ते कुझु घड़ी लाइ दुनिया जा दर्द ई दूर थी वेंदा उम्मीद त अॼु हिन कचहरीअ मां उथण खां अॻु में मन जूं मुरादूं माणी वठंदासीं बिगड़ियल कम बणिजी पवंदा ऐं उम्मीद आहे त जेको मामलो अॼु हिन जॻह ते बणिजी पवंदो इहो वरी बिगड़ंदो ई कोन जो ही कचहरी अहिड़ी आहे जंहिंजे मथां नालो रहमतल लिल आलमीन काइनात जे सरदार जो रखियल आहे जंहिंजे सदके सॼो जहान ठहियो सत ज़मीनूं सत आसमान इन मुल्क जो मालिक अल्लाह आहे पर इन मुल्क जी शहनशाही अल्लाह पंहिंजे महबूब खे अता कई आहे जंहिं नबी ते कलमो पढ़ियो आहे जंहिं आका रहमतल लिल आलमीन जा असां तव्हां उम्मती आहियूं उन वफ़ादार मेहर
मेहरबानन खां वध मेहरबान पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में गॾु थियाऊं पोइ गॾिजण जो हक़ अदा कयो। जेतिरा ॿाहिरि वेठा हो अॼु ज़बान जो हक़ अदा करे हिन कचहरीअ मां कुझु न कुझु बरकतूं हासिल कयूं। सभु गॾिजी दरबार रिसालत में दुरूद शरीफ़ गॾिजी पढ़ायो। मां ॿ ॻाल्हियूं प्यार जूं तव्हांजे नज़र करे वठां। सभु गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या करीम रब पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में पंहिंजे महबूब पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मर्तबो ऐं मकाम ऐं उम्मत सां वफादारियूं ऐं मेहरबानियूं उन सभिनी ॻाल्हियुनि खे गॾु करे गुल निशावर कंदे फरमाए थो लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह जो कुरान मिठो कलाम अल्लाह जे कलाम का मथे भी केड़ी शय आ। दुनिया जा किताब इल्म मिलंदो दुनिया जे किताबन मजा पढ़ी पढ़ी दौलत जा सिंगार मिलंदा पर है ओ पाक किताब ऐ कलाम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। कुरान हक ऐ सच जी वाट दसे हक ऐ सच जो कलाम जे में तो जे मुझे जिंदगी जे हर मोड़ जा मामलात दुखन ऐ सुखन जूं गालियों दुनिया ऐ आखिरत जूं गालियों जायज ऐ नाजायज जा मामलात जिंदगी गुजारण जा उसूल अब्बो अम्मा औलाद बच्चा माइट दोस्त कोट राज बिरादरी बन्नियूं जमीनूं जो कुछ दुनिया जो निजाम अल्लाह जो कुरान सब कुछ वाज़े नमूने में बयान तो करे। अल्लाह ताला फरमायो ईमान वारा ओ मोमिन मञण वारन जे मथा मां अल्लाह जो वडो एहसान आहे। अल्लाह मोमिनीन मञण वारन जे मथा जन ईमान आदो जेके मोमिन हने उनन जे मथा मोजो वडो एहसान आ जो उनन में वडी अजमत वारो नबी वडे शान वारो रसूल पंहिंजो हबीब पंहिंजो महबूब मबऊस फरमायो में हिन करे तयतलू अलैहि में आयातिही उनन के मोजो आयतूं पढ़ी करे पाक साफ बनाइण जे लाइ वयो ज़क्कीहिम वयो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमत जे मुझो सोहणो हबीब उनन के किताब जो बरकतूं सेखारे हिकमतूं सेखारे इन कानो मिन क़ब्लो हुन खां अॻु मुझे महबूब रहमत लिल आलमीन जे अचण खां पहिरीं हिन धरतीअ जे मथां इंसान पंहिंजे जीअण जा हक़ विञाए वेठो हो। इंसान ऊंदाहीअ में धुमण में अल्लाह जे रहमतुनि खां गाफ़िल थी चुको हो पर जॾहिं अल्लाह जा महबूब आया त पंहिंजे नूर सां पंहिंजे रहमत सां उन्हनि किरियलनि खे बिगड़ियलनि खे जेके ऊंदाहीअ में धुमण में फाथल हा पंहिंजे नूर सां पंहिंजे रोशनीअ सां पंहिंजे रहमत पंहिंजे कमालात सां उन्हनि खे अहिड़ो त नूर अता कयो जेको अॼु क़यामत तक नूर सलामत चमकंदो रहंदो।
अज भी सिलसिलो वो हले थो पियो इन कानू मिन क़ब्ल लफी दलालिम मुबीन प्रिय जे अचण खां पहिरीं तमाम भुलल गुमराही में इन वाटुन के लिखण जे लाइ हक के सुञाण जे लाइ किताब कुरान जे बरकतुन बसण जे लाइ अल्लाह असा के पांजो हादी पांजो महबूब पांजो हबीब अता कयो जह अची करे जह जे पहचण सा सब सांगई सौला थी पिया इन दुनिया जी उम्मीद कब्र जी उम्मीद कयामत जी उम्मीद आखिरत में भी अगर जब छुटंदो त सदके रसूलुल्लाह जी उते भी करम उन्हीं प्रिय जे सदके में थींदो त कुरान वाज़े नमूने में बुधाए थो दरूद पढ़ो त मामलो खोलींदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या आहे तवज्जो यो हक सभिनी जे सलात ऐं दुरूद शरीफ पढ़ण जो एड़ी दुनिया में भी ताकत कोने अल्लाह जे महबूब जा असहाब जमायत आई मंजन जो टाइम हो के सफर में अर्ज के आका मंजन जे मानी जो टाइम पर मैं दस्तरखानो लगायो ये दस्तरखानो लगो तो सिर्फ सुक्का टुक रहा अल्लाह अकबर अज असा जा तरह तरह ताम था दस्तरखानन ते लगन रसूलुल्लाह जी जमात हबीब जा असहाब सिर्फ खाली मानी हुई तो महबूब जे बारगाह में एकड़ी माखी जी मखे जे हाजिर थी सही जमात तो जी असहाब तवा जा ए ही खाली मानी तो मुखे अमा इजाजत जो ए मुजे मथो मेहरबानी कयो त मोजो हितो वेजो घर आ मां पाजे घर मां माखी तवा के दिया उन सा तवा जा गुलाम गंजी मानी खाई हुजूर फरमायो हैदर करार शेर खुदा किथे आ हजरत मौला अली साईं उठी बैठो लब्बैक या रसूल अल्लाह ऐ मुजा सोना हबीब मा हाजिरा पान फरमांदा अली जी मुजा आका अली ही अम्मा की जी मखे दावत खड़ी आईया वंज इन सा गड पजे घर हलदी उता तो के माखी दीदी उहा खड़ी अज पजे जमात में विराय मौला कायनात हैदर करार शेर खुदा उन माखी जे मख सा गड वजन पिया जबलन ते चढ़न पिया लाहिन खोलन पिया गारन खा घुमदा हिन पासे खा हुन पासे खा हलदे हलदे आखिर कुत्ते पोता जिते माखी जो घर हो जिते लखे मखियो बियो बे गड होयो इन मख पाचण सा पाजे मखन सा गालायो टक्कर न कजो विड़जो न एहतजाज न कजो जंग न कजो मां पान पाजे महबूब रहमतुल लिल आलमीन जे बारगाह में हाजिर थी ऐ दावत अर्ज कई थमे अज असा जो घर असा जी माखी अल्लाह जे सोने हबीब जे बारगाह में कबूल पैजी वैया तो मखियूं अदब सा पाण उठी पासे थी बीठो न त ये विड़ंदियूं हने मखियूं एहतजाज कंदियूं हने जंग कंदियूं हने पाण जे वेझो अचणो न ॾींदियूं पो दूहा ॾई पंहिंजे ताकत सां टेक्निक तरीक़े सां उन खां उन जी माखी हासिल कबी आ सलमान भा हालांकि इन मख जो कुरान में ज़िक्र आ माखी जो सूरत नहल अरबी मुहावरे जे अंदर अरबी डिक्शनरी जे हवाले सां यो नहल ज़िक्र माखी जे मख जो आ इन में आसा माखी जे मख के वही कयो यो भी कुरान में ज़िक्र आ बहरहाल उन सब सो जेका पंजी माखी हैदर करार जे हवाले कई पाण वा के बर्तन में के थाव में लाए उतो जिया जो सब सामान मिलियो पाण चार विखू अगते खयन त मख गालायो अली सब कुछ दिनो माए हाने त इए तो वनी जण डिठल ही कोन पान फरमायो कुछ खपई जा ओ साईं हे सजो घर तो जे हवाले कयो तमे मुखे सलाह भी न थो करी मुखे गड वठी हलो मां तवा सा हलंद में मौला अली से फरमाए तो हलण मा बार मुदे न थींदो हली हलो मखे गड अचे थी पई ओ मुजा से मुझे महबूब रहमतुल लिल आलमीन जे पाक वदहा जे चेहरे ता कुर्बान जो जंग जा जानवर बे दिसण लाए सिकंदा ओए जानवर पखी जीत बे ईंदा माखी जी मख हजरत हैदर करार शेर खुदा सा गड जरे दरबार रिसालत में पहुंचे वहा माखी जरे जमात में विरायो अल्लाह जा हबीब रहमतुल लिल आलमीन उनी मख सा पाण मुखातिब थी गुफ्तगू था कने मखे तुजी माखी ॾाढी त मिठी आ
जैसे नालो ही अल्लाह से माखी रखियो त माखी त मिठी हुंदी आ न सही हाणे यो न जो जायको एड़ो पड़ो पड़ो ॾाढी मिठी आ भला गाल त ॿुधाए या कीअं ठाही अथव या ठहंदी कीअं आ त मखी थी जैसे वॾी महिनत कई आ ये तकड़ में न ठहंदी आ जॾहिं सुबुह जो टाइम थींदो असां सभु मखियूं उथूं टोला टोला थी निकिरूं के टोला ओभर वेंदा के उत्तर के ॾखिण के ओलह पासे वेंदा मुंहिंजा आका वणन जे पनन जे मथा वेहो गुलन जे मथा वेहो वणन जा आला पन गुल उनने मजा उन में जेको करीम रब पानी रखियो आ उन पानी खे असां पंहिंजे वात जे चुंब सां पंहिंजे ज़बान सां उनखे छिके पंहिंजे जिस्म में गॾु करे उनखे पंहिंजे वात में खणी उहो जेको पानी हूंदो जूस हूंदो उन जो निमक हूंदो पन मजा वो पाण सां गॾु खणी वो घर वञी उते उनखे गॾु करे वो हिक हंग ते जॾहिं गॾु थींदो आ उन्हीअ जूस मां वणन जे पननि मां गुलन जे पाणीअ मज़ा अल्लाह जे महिरबानीअ सां मुंहिंजा साईं उहा माखी ठहंदी हाणे माखी जो मक्खी ॾिठी अथव नी सही इहा पंहिंजे वात में घणा लीटर पाणी खणंदी जो जमाली ॿाहिरि मूंखे बि सेखारियो माखीअ जी मख घणा लीटर पाणी वात में खणी सघंदी जेती मां पंहिंजे वात में जेको खयुमि उते पहुचण खां पाण फरमाए ठीकु आहे पोइ जेको गुलनि मां तव्हांखे पाणी मिलियो ऐं जेको तव्हांखे वणनि जे पननि मज़ा इहो मिठो त कोन हूंदो आहे इन्हनि जो ज़ाइको उन में मिठाण कोन्हे कुझु पन अहिड़ा आहिनि जंहिंजो ज़ाइको हूंदो आहे फिको कुझु पन अहिड़ा आहिनि जंहिंजो ज़ाइको हूंदो आहे कौड़ो हाणे मिठो त कंहिंजो बि कोन्हे मिठाण किथां थो अचे मखे अर्ज़ी करे आका वाकई गुलनि जी रसो वणनि जे पननि जी रस में मिठाण कोन्हे ऐं उन में जेका मिठाई जेको मिठाण पैदा थींदो आहे मुंहिंजा आका सां सभु मखियूं गॾिजी वो पानी जेको जूस कढी अॻियों रखियोसे वो सभु गॾिजी करे झूमी झूमी तो रहमत वारे हबीब जे मथों सलात पढ़ंदियूं आयो आका तो जे मथा दरूद शरीफ पढ़ंदियूं आयो अवाजे दरूद ऐं सलाम जे सदके अवाजे सलात सगोरीअ जे बरकत सां उहा कौड़ी रस बि माखीअ जहिड़ी मिठी थी वेंदी आहे अदा तूं माण्हू ऐं ॾिसो मखे नंढड़ी तोखे मुहब्बत में वही मखे मारे तू मारो ऐ ॾिसो मखे नंढड़ी तोखे मुहब्बत में वही मखे मारे रखी इश्क गुलल मां रसो चूसे रखी इश्क गुलल मां रसो चूसे वॾा मेड़ करे अचे मिड़ा दाल जेके अजबे अल्लाहुम्मा सल्ले अला सलवात सदोरी पढ़ंदा हुंदा हर इंसान खां आसूदा ऐं औखीअ में बिन अड़ंदा जेके अजबे अल्लाहुम्मा सल्ले अला सलवात सदोरी हाणे होरिया पढ़ो ॾाढा पढ़ो थोरी पढ़ो घणी पढ़ो अॼु पढ़ो सुभाणे पढ़ो निंड कयो तव्हांजी मर्ज़ी मूं पंहिंजो हक़ अदा करे छॾियो सभु गॾिजी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह जे महबूब जो रहमतों बरकतों असा जो नबी हयात नबी अजबे हिन वक्त में वो दरबंद नाहे अन नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम खुदा जो कुरान करीम समझाए तो त मुजो महबूब मुजो हबीब मुजो नबी मंजण वारन के साह का वधीक वेझो आहे
ये कुरान करीम में कौन आयो तो सिर्फ मक्कातुल मुकर्रम जे मुसलमानन के या मदीनतुल मुनव्वर न बल्कि मुझे हबीब जी जेका नबूवत जेका हुकूमत है शहनशाही वा किथों को केसी ताई जागिरा पियाई हदू केड़ियों केड़ियों हने केड़ा केड़ा मुल्क हुजूर जे उन पंहिंजे हुकूमत में शामिल हने खुदा जो कुरान समझाए तो फरमाए तो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। आलमीन आलमीन में सत जमीनू सत आसमान अचन था पिया। आलमीन में मुझे महबूब जी नबूवत सरकार जी रिसालत ये हदू हने बादशाही किथों को केसी दाई रसूलुल्लाह जी जीजल अमर आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा अम्मा